हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में सभिनि खे ख़ुशि आमदीद। असां सां अॼु जेको शख़्सियत गॾु आहे इंट्रो वठंदासीं, का को तारीफ़ जो मोहताज आहे ई कोन, जेके फ़नी तरीक़े सां मज़ाहिया तरीक़े सां उन खां अलावा असांखे जेको सम्झाणी ॾींदो आहे तमामु ज़बरदस्त। जीअं असां सां अॼु गॾु हूंदो इंटरव्यू में मौलाना असदुल्ला कोड़ो साहिबु। अचो त उन खां इंटरव्यू वठूं। जी मौलाना साहिब, तोखां पहिरियों सुवाल इहो आहे त जेके चंड ॾिसनि था, कहिड़े तरीक़े सां ॾिसनि था ऐं उनजो जेको चंड ॾिसण वारो मौलाना जो उमिरि घणो आहे? जो मुल्ला मुल्ला नथो लभे दूरबीनी हणी दा मुल्ला गोलन सारा जेको मौलवी चंद कोनी था असांजो मुनीब रहमान वो 59 साल जो घणन जो 59 साल माना पोड़ो पोड़े का पांजी जुती लबे थी जो सुवाल नंबर ॿियो, मौलाना साहब तव्हांखे इहो सुवाल नंबर ॿियो आहे त तव्हां मुमताज़ मलिक खे घणा कलाक इंतज़ारु करायो लाड़काणे में? कलेक्टर जो लाड़काने मुझो जलसो मुमताज मौलाई बेचारो 3 कलाक इंतजार में वेठो चे वे साईं फारिग थे देने को दुआ घुराया। सुभान अल्लाह। मौलाना असदुल्ला कोड़ो साहिब खे इहो सुवाल आहे, सभिनि खां पहिरियां कहिड़े पीर जो पुटु लॻे थो? अचो त ॿुधोसि। बेके पीर जी पिट लगे न लगे साल जी पिट लगंदी तव। खबर तो छाजे करे इन जी कुर्बानी वडी आ। इन पीउ छडियो, माउ छडई, भाइर छडई, जै घर जाई वो घर छडई, जै घर ते 20 साल अंगण ते रांदियूं कई, सब कुछ छडे तुझे पोया आया उनके धक्का तो आने। एड़ो मुर्स मानू आ कहीं चांजे सां त हथ गंढे। जी हाँ दोस्तों, अगर मुझे वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाज़िम लाइक कजो ऐं वीडियो खे शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो सां गॾु हाज़िर हूंदुसि। तेसिताईं मूंखे ॾिजो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी सिंध।